दादा हिकिड़ो मिंट। मां हा हुकुम कर। पाड़े में नओं आयो आहे न? हाँ कल्ह तूं पंहिंजे वालिद साहब सां तूं पियो विड़े? हाँ मां पियो विड़ा। पंहिंजे वालिद साहब सां? हाँ विड़ा पियो, मां विड़ियो आहियां। पोइ एॾो फ़ख्रिया थो ॿुधायां त मां पंहिंजे वालिद साहब सां विड़ियो आहियां। बाबा मुंहिंजो वालिद साहब आहे न, तुंहिंजो कहिड़ो कमु? ऐं टियों ॾींहुं पंहिंजी वालिदा खे धिको बि ॾिनो हुई। मां ॾिनो आहे धिको। पीउ मां सां विड़बो आहे? हाँ विड़ियो आहे मां। 2 मिंट अचु पुछो। काॾे 2 मिंट जा? 2 मिंट अचु कमु आहे तोमें। अड़े अचु। नॉर्मली प्यार में हिकिड़ो दफ़ो कंहिंखे चवंदो आहियां माण्हू भॼंदा हलंदा आहिनि, तूं वाक़ुफ़ न आहे इन जे करे तोखे ख़बर कोन थी पए त कंहिंसां थो ॻाल्हाए। वेह हली 2 मिंट हेॾे। पीउ सां विड़ियो आहे, वरी फ़ख्रिया पेशकश थो करे थो, हा मां पंहिंजे पीउ सां विड़ियो आहियां। उन वक़्तु ई कुआरियूं हणायां। कुआरी त तूं वॾो आहे असांजो। 2 मिंट वेह। वेह 2 मिंट। हाँ वेह तो हा वेठुम बेटे। हाँ उन वक़्तु कुआरियूं हणायां जंहिं ॾींहुं वालिद साहब खे चमाट आई न। मां चयो हिनखे कीमो कयां, पर पोइ ॾिठो त मां चयो न हे गाफ़िल आहे, हिनखे थोरो गफ़लत मां जॻायां। मुंहिंजो फर्ज़ु आहे पहिरियों तोखे प्यार सां सम्झाइण। वालिद साहब भली तुंहिंजो आहे, पीउ मां तुंहिंजो आहे, पर इहो तुंहिंजे घर जो मैटर न आहे रुॻो। जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ सां बदतमीज़ी करें, इहो असांजो क़ौमी मसइलो बि आहे, इहो असांजो दीनी मसइलो बि आहे। तुंहिंजो कहिड़ो कमु बाबा? मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो घर आहे, असां विड़ूं मरूं त तूं केरु थींदो आहे ॻाल्हाइण वारो? ॿीहर न चइजांइ पंहिंजे पीउ खे कुझु। गैरत आहे त सभु कुझु आहे। असां उनखे पंहिंजो वॾो था महसूसु कयूं। मूंखे ईअं लॻो ॼण असांजो चाचो आहे, वालिद साहब जी जाइ ते आहे, उनखे तूं हिकिड़ो पुटु छड़ा कढाए चमाट कढी थी। अड़े मां यकीन कर न, अञा ताईं मुंहिंजे दिमाग़ मां उहा शइ नथी विसरे। मां बि चवां थी मुंडी लाहियां। मां सॼी राति वेही त सोचियो आहे हिनखे मारियां कीअं मां अलॻि कयांसि, मुंडी लाहियांसि, पेर न हुजनिसि, छा कयांसि। सॼी राति मां तोते सोचियो आहे रुॻो। तुझे हद जो ऐसे चवां सरदार आहे, रहे सां तूं मुंडियूं लाहींदे आहे छा? एक्सीडेंट जो थी वञे किथे ऐं माण्हू को रत में ॻाढ़ो पियो हुजे ऐं तूं वञी करे हुनजी जेको आहे सो रत बंदि करें जेसि ताईं अस्पताल पहुचे। मथां बि जो मां चवां, मां तूं डॉक्टर आहे त हिन रत बंदि थो करे। फर्स्ट एड ॾींदे न, हे फर्स्ट एड अथई, हे शुक्र कर त प्यार सां थो सम्झायां। यकीन कर न त कुआरी हणणु मुंहिंजे लाइ मसइलो न आहे। मां कुआरी त हणी विझंदो आहियां, पर मूंखे कढण पोइ थोरी ॾुखी लॻंदी आहे। बाबा असांजी मिल्कियत जो मसइलो आहे, पंहिंजे घर जो मसइलो आहे न। तुंहिंजो कहिड़ो? तूं रिश्तेदार में चाचो आहे तूं। तुंहिंजी मां मालूमात वरिती, तूं असल में जुआरी बि आहे न। आखिर दो त कहिड़े बिहाफ ते तोखे पीउ तुंहिंजे नाले ते मिल्कियत करे? पेर त पंहिंजा सिधा कर न। तुंहिंजो जो पुटु मरे पियो, रुपयो बि कोन हुयई, इहो ई पीउ हुयो न जंहिं ढगी खपाए करे तुंहिंजे पुट जो इलाज कयो हुयो, उन सां विड़ियो आहे। मां खे यार धिको ॾिनो अथई, मूंखे त यकीन कर न अफ़सोस आहे तुंहिंजी जवानीअ ते। मां उहो रिश्तो आहे, तोखे ख़बर आहे मौला अली फरमाए थो त जेकॾहिं ख़ुदा जो रूप ॾिसणो अथव न त सुबुह जो उथी पंहिंजी माउ खे ॾिसंदा कयो। छो त ख़ुदा जी हिकिड़ी सिफ़त हुन माउ में मौजूदु आहे। ख़बर थी कहिड़ी? पैदा करण वारी। अलाह पैदा कंदो आहे माउ जे थ्रू। उन माउ सां विड़ियो आहे, उनखे ईअं धिको ॾिनई, ईअं करे हल हितां। उहा वीचारी किरी वञी। वरी कल्ह जेको तो पीउ खे चंबो आहे यार, अल्लाह अकबर। हदीस कुदसी ॿुधाई आहे न, त बांबड़ा पाए भॼी वेंदे। अलाह तो फरमाए त हूअं त सभु गुनाह माफ़ करे सघूं था, पर बेफ़रमान खे तेसि ताईं मौत न ॾींदासीं जेसि ताईं दुनिया में उनखे उनजी सज़ा न मिले। भाग भला थी अज़ाब नाज़िल नथो थी। यकीन कर न त पीउ मां सां जंहिं तरीक़े सां तुंहिंजो रवैयो आहे न, तुंहिंजी त डॉग जहिड़ी शिकिल थी वञी आहे। ॿाहिरीं महीने करे मां मयार लाथी माए, पाड़ो आहे मुंहिंजो। चइबो आहे न या मुड़ुसु माण्हू सां गॾु रहो या हुनजे पाड़े में रहो। इन जे करे गैरत आहे त सभु कुझु आहे। न कजांइ ॿीहर पंहिंजे पीउ सां, शर्म कर यार, हेॾा शहपर अथई। अफ़सोस थियो, हे असांजा सिंधी पंहिंजे पीउ माउ सां विड़ो था यार। भाऊ तेज़ाब हिकिड़ो मिंट यार, हिकिड़ो मिंट। यार चङो थियो तूं मूंसां रस्ते में मिली वई। मुंहिंजे दिमाग़ में भूसो भरियल हुयो।
मां समझा पियो त जेको वालिद साहब मूंसां करे तो इहो ग़लति तो करे, पर अॼु तूं ॻाल्हियूं करे मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। वाकई नाफ़रमान पुट जी ज़िंदगी कुते जहिड़ी ज़िंदगी आहे, आख़िरत में बि पादर, दुनिया में बि ज़लील ऐं ख्वार। अॼु तुंहिंजनि ॻाल्हियुनि मूंखे पंहिंजे अबे अम्मा जे लाइ अहसास पैदा कयो आहे। मुंहिंजी दिलि फाटे थी। यार मूंखे माफ़ कजांइ। ॿुध इहा माफ़ी वञी बाबा खां वठि, अम्मा खां वठि, इंशाअल्लाह ताला उन्हनि जी दिलि नरम आहे ऐं मां उन ॾींहुं इन करे न विड़ियोमांइ जो मूंखे लॻो त गाफ़िल आहे, इनखे गफ़लत मां कढां। सो मुड़ुसु माण्हू आहे, इहो बि जवान जो कमु आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे पाण खे फील थो करे, मांखां माफ़ी न वठि, मूंखे को मसइलो न आहे। वञ पंहिंजी माउ जा पहिरियों त पेर धो, वरी पोइ पीएसि, वरी पेर धोई वरी पीएसि, वरी पीउ जा बि पेर धोई वरी पीएसि। चएसि बाबा मूंखे माफ़ कयो, बेड़ा पार थी। यकीन कर इहे राज़ी रहे ई न, क़यामत ताईं तूं शिकस्त न खाईंदे।